कलाकार दिलीप कुमार 18 सालनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो आहे। हिन खां पहिरियां बि लेजेंड अदाकार दिलीप कुमार जी केतिरा ई भेरा तबियत ख़राब थियण ते खेसि इस्पताल मुंतक़िल कयो वियो हो। गुज़िरियल ॾींहुं साह जी तकलीफ़ सबबि हू ज़िंदगी जी जंग हाराए वियो। 98 सालनि जी ॼमार में दिलीप कुमार पेशावर में पैदा थियो। 1922 में 1935 में पंहिंजे ख़ानदान समेत हू भारत लॾे वियो। उन बॉलीवुड में केतिरा ई शाहकार ॾिना, केतिरनि ई मूवीज़ में उन्हनि यादि रखंदड़ जेके किरदार आहिनि उहे अदा कया। लेजेंड अदाकार दिलीप कुमार लाॾाणो करे वियो। अदाकार दिलीप कुमार 98 वरहनि जी ॼमार में दम धणी हवाले कयो आहे। दिलीप कुमार खे गुज़िरियल हफ़्ते इस्पताल में दाख़िल कयो वियो हो साह जी तकलीफ़ सबबि। दिलीप कुमार 65 खां वधीक बॉलीवुड जी मूवीज़ में कमु कयो। 1922 में उहो पाकिस्तान जे शहर पेशावर में पैदा थियो ऐं 1935 में पंहिंजे ख़ानदान समेत भारत हू लॾे विया। वॾो थियण खां पोइ दिलीप कुमार जो जेको असल नालो हो यूसुफ ख़ान, उन बॉलीवुड में क़दम रखण ते पंहिंजो नालो तब्दील कयो। दिलीप कुमार केतिरनि ई मूवीज़ में यादगार रोल्स अदा कया। इन खां अॻु बि दिलीप कुमार खे साह जी तकलीफ़ सबबि इस्पताल मुंतक़िल कयो वियो हो, पर गुज़िरियल ॾींहुं दिलीप कुमार जे साह जी तंद टुटी पई, जंहिंखां पोइ हाणे हू इन दुनिया में नाहे रहियो। दिलीप कुमार लाॾाणो करे वियो आहे।